नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त बलूचिस्तान पुलिस जे 6 अहलकारनि जी शहादत में मुलविस बदनाम धाड़ेल मिठू शाह मारिजी वियो। मिठू शाह सिंध बलूचिस्तान जे इलाक़नि में दहशत जी अलामत बणियल हो। अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बलूचिस्तान पुलिस जे 6 अहलकारनि जी शहादत में मुलविस बदनाम धाड़ेल मिठू शाह मारिजी वियो। जैकबाबाद पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। बलूचिस्तान पुलिस जे 6 अहलकारनि जी शहादत में मुलविस बदनाम धाड़ेल मिठू शाह मारिजी वियो। सदर पुलिस मोमल फाटक लिंक जे इलाक़े में मुबैना मुक़ाबले में मिठू शाह खे मारण जी दावा कई आहे। मोमल लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो। माजिद उर्फ मिठू शाह मारिजी वियो। 6 ॾोहारी फरार थी विया। एसएसपी जैकबाबाद डॉक्टर सुमैर नूर चन्ना। मिठू शाह 40 खां वधीक केसिस में घुर्बल हो। संदसि मथां 3 लख रुपया इनाम सिफारिश भी पिण रखियल हो। नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त बलूचिस्तान पुलिस जे 6 अहलकारनि जी शहादत में मुलविस बदनाम धाड़ेल मिठू शाह मारिजी वियो। मिठू शाह सिंध बलूचिस्तान जे इलाक़नि में दहशत जी अलामत बणियल हो। अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बलूचिस्तान पुलिस जे 6 अहलकारनि जी शहादत में मुलविस बदनाम धाड़ेल मिठू शाह मारिजी वियो। जैकबाबाद पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। बलूचिस्तान पुलिस जे 6 अहलकारनि जी शहादत में मुलविस बदनाम धाड़ेल मिठू शाह मारिजी वियो। सदर पुलिस मोमल फाटक लिंक जे इलाक़े में मुबैना मुक़ाबले में मिठू शाह खे मारण जी दावा कई आहे। मोमल लिंक रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो। माजिद उर्फ मिठू शाह मारिजी वियो। 6 ॾोहारी फरार थी विया। एसएसपी जैकबाबाद डॉक्टर सुमैर नूर चन्ना। मिठू शाह 40 खां वधीक केसिस में घुर्बल हो। संदसि मथां 3 लख रुपया इनाम सिफारिश भी पिण रखियल हो।